अॼु मां सोचे छॾियो हो त जेसीं ताईं मां तोसां न मिलंदसि त मां ईअं घर कोन वेंदसि। इन जे लाइ मां आदि शमा खे बि टाइम सां घर मोकिले छॾियो। सदोरी तोमें मुंहिंजो साह मां छा कयां? अदी मेरू असांजी शादी जे हक़ में न आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां रुगो नाले जी सदोरी आहियां, मां सच में सदोरी न आहियां। इहो बि ॼाणां थी त मुंहिंजी तोसां शादी न थींदी। शादी त असांजी ज़रूर थींदी, पर जेकॾहिं घी सिधी आंगुर सां न निकितो न, पोइ आंगुर टेड़ी करणी पवंदी। अहिड़ा ख्वाब मूंखे न ॾेखार जे ख्वाबनि जी साबिया मौत हुजे। ख़ुदा न करे जो अहिड़ो ॾींहुं अचे। सदोरी जेकॾहिं अहिड़ो ॾींहुं बि आयो न त अॻियां नादिर खे ॾिसंदे। ईअं न चओ मुंहिंजे रूह जा राणा, मूं मेरी मंदीअ जी तो तां जान बि क़ुर्बान। अलाह साईं तोखे वॾी ॼमार ॾींदो। सदोरी जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त राति आऊं तोसां मिलणु अचां। न न न, इहा भुल न कजांइ नादिर, न अचिजांइ। अदा परू अञा ताईं ॻोल्हा में आहे त उन राति असांजे दरवाज़े ते केरु हुयो, ऐं जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई न त उहो शख़्स तूं है उन राति, त तोखे उफ़ट मारे छॾींदो। सदोरी तूं इहो फिक्र न कर, पर हू मूं ताईं कॾहिं बि न पहुची सघंदो। नादिर कज़ा पुछी नाहे ईंदी जेसीं ताईं तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी नथी थिए। असां ॿिन्ही खे परे परे रहणो ई पवंदो। त पोइ मुंहिंजो जीअण त मुहाल थी वेंदो न। साण मेहरूअ खे राज़ी कर न, मोकिलेसि न तुंहिंजे मुंहिंजे रिश्ते जे लाइ असांजे घर। जेसीं ताईं बाबा ठीकु नथो थिए तेसि ताईं कुझु बि नथो चई सघे, पर अदी मेहरू कॾहिं बि असांजी शादी में राज़ी न थींदी। इन ई करे असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो आहे अदालत में शादी करणु। ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा मजबूरी आहे त इन मजबूरीअ में मां राज़ी आहियां। तोसां ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु आहियां। चङो, इलाही वक़्तु थी वियो आहे, मां हाणे हलां थी। ठीकु आहे, वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।